शौकर शूला बूकर बूला चूहड़ जमाली माहूटा वड़ा भंड बाकरानी काजी अमन सकरंड हुश अखी कान थी खुले निंद्र मां उथियो चाहे जो कोप कोन हण थनो को गिराक अचे का बूड़ी कयूं चाहे जो कोप गाटे में लगे तो को असांजी अख खुले तो दुनिया के ॾिसूं फिलहाल त असां मवाल न वांगुरु अखियूं ॿूटियो कम खे पटियूं वेठाऊं आण मोला जानीअ खे आण जानी के तो गिराक खे आण भोला गिराक खे आण त असांजो बि कोई धंधो थिए बच्चा कनन जा कच्चा हुकुम कर छा थियो आ फकीर साईं गाल वणिया गाटे सा लगिया सफा वणी को तरो लगवा बच्चा बुधाईंदे त खबर पवंदी न सिर्फ बुझार तो दी त फकीर बुझार तो थोड़ो कच्चो आ फकीर साईं मुझे सिद्धे में खाजी ॾाढी पई थिए हाँ सिद्धे हथ में खाजी माना खारिश हाँ खारिश पुट तोखे पैसा मिलंदा ऐं चछा पैसा मिलंदा उन मां फकीर खे वंड करा जाए ऐं दुआ कंदो सहे इहो तो ठीक आ फकीर साईं मुखे वाला उल्टे हथ में खाजी थे भाई खाबे हथ में खा सदी थे खाबे हथ में खा रही थी इनकी बिनकी बौन की बादल सिलोन की बादल हुश बच्चा जेके सारियत में तोखे पैसा मिलंदा उहे खाबे तरह ॾेई छॾींदे ॿिए खे मतलब तूं साॻियो सुञो जो सुञो फकीर साईं ये और किए मनो पैसा इता विया बाबा किस्मत जूं लकीरूं ऐं मां पामिस्ट आहियां वर्ल्ड पामिस्ट मिस्टर कऊं मतलब आहे त मां सम्झी ॾींदो आहियां ॻाल्हि खे त कंहिंजे हथ में खारिश थिए साॼे में त पैसा मिलंदा आहिनि जे खाबे में थिए त वापसि वेंदा आहिनि फकीर साईं हिकड़ी ॿी ॻाल्हि भला कंहिंजे सिधे पेर में खाजी थिए थे साॼे पेर में खाजी थिए त उन जो पंध थींदो आहे मतलब उन खे सफ़र करणो पवंदो आहे उहो सुबुह जो उथंदो निकिरंदो कारे न कारे वेंदो थी सघे थो उतां 5 रुपया आणे हाँ भला फकीर साईं हिकड़ी ॿियो अर्ज़ भला खाॿे पेर में खाजी थिए त पोइ वरी खाॿे पेर में भी खाजी थी माना खाॿे पेर में खारिश थिए त वरी उतां वञी वरी वापसि मोटी ईंदो वरी पंहिंजे घर ते पहुचंदो रुगी पुछंदे या कुछ खीसे के छंडी दे वो बिल्कुल बिल्कुल फकीर साईं बिल्कुल ताबेदार है ताके जरूर ईंदस पर हिको आखिरी अदा भला फकीर साईं वरी पुठ में खाजी थे तो पो उठ ना मागुण गड हिते खारसा पेर में खारसा साजे में खाबे में वरी पुठे में खारसा सिद्धो सोचो मार कोई खारसा जी बीमारी दई के डॉक्टर के देखा सजी जिंदगी इन्हनि खे रुगी फकीरनि जे पोयां पुछणो आहे त हिते थियो आहे हो थियो आहे ईअं वाला ऐं पंहिंजो इलाज न कराईंदे उठ मूंखे बि खारिश ॾेई छॾी उठ इहा क़ौम बि न सुधरी रुगी फकीरनि जे आसरे में हलंदी डॉक्टर का इलाज न कराईंदी